साईं मोहम्मद खान अबड़े के मुबारकूं उन सिलसिले में ॿिनि खे ॾिसो ॿ माना वॾा जेके कम असांखे नज़र अचनि था। अमेरिका ऐं इंग्लैंड में संदसि 4 किताबनि जी महूरत ठही आहे त हिकिड़ो त मुबारकूं ऐं वरी भले पार खां 2 दफ़ा थी आयो आहे त उहे मुबारकूं साईं थी। मां हाणे सर पंहिंजो नसरी नज़म जेको ॾिसी पढ़ंदुसि। हिन जो असल में पस मंज़र इहो आहे त दुनिया अलाए किथे पई पहुचे उन अलाए सर कल्ह अॼु ऐं सुभाणे जो हज़रत इंसान। कल्ह गिदड़ खां डिॼंदड़ हो बेवस इंसान, अॼु शींहं नचाईंदड़ आहे सरगस में इंसान। कल्ह वबान ॾुकारनि खे चवंदो हो अज़ाब, अॼु मुनकर थियो आ ख़ुदा जो बणियो बेहिसाब। कल्ह पंहिंजी मदद पाण तहत हू भाड़ींदो हो जेको, अॼु आहे हिक ॿिए ते भाड़ींदड़ हू बणियो। कल्ह इशारनि राबाटनि कीकाटनि सां हू सूर सलींदो, हज़ार ॿोलियनि ऐं बरकी मखनी लहरनि सां जुड़ियल अॼु हू आहे। कल्ह टोलनि ऐं कबीलनि में हो जीअंदो जेको, क़ौमनि जी वहदत जो प्रचारी उहो अॼु आहे। जो हथ सां चुटे पत्थर हो काल शिकार कंदो, सो 100 वार धरतीअ खे भस्म करण जी कंदो दावा आहे। अमेरिका जे सदर जेका असां रिसेंटली दावा कई त असां वटि अहिड़ा न्यूक्लियर हथियार आहिनि जेके धरती खे 150 दफ़ा तबाह करे सघनि था। उन सिलसिले कल्ह जंहिं थापोड़ा हणी तरण खे ॼातो थे वॾो हुनर, अॼु सो लोहनि खे हवा बदोश ऐं मरीख ते मार कंदो आहे। कल्ह जो कारे मौत विझे किरोड़नि में हो मरंदो, अॼु सो कोड़े मूज़ी मर्ज़नि जो बणियो तबीब आहे। कल्ह जेको हो रंग नस्ल मज़हब जी बरतरी ते नाज़ां, सो अॼु बणियो इंसानियत जो अलम बरदार आहे। कल्ह जेको मां पेट जी माजरा खां हो मजहूल, अॼु सो माण्हूअ जे मुस्तक़बिल खां बाख़बर आहे। कल्ह नर माद जो मेलाप ई हो नस्ल जी बका, अॼु कलोन ठाहींदड़ आहे अहकर खां अशरफ जा। कल्ह जेको कमज़ोरी तीरी ऐं हो मौत खां मजबूर, अॼु सो सदा हसीन सदा जवान ऐं सदा हयात जो बीठो ॿधी संदरो आहे। कल्ह जंहिं पे मूरूसी मज़ूरी खे ख़ुदा जी रज़ा सम्झो, पंहिंजी रज़ा खे ख़ुदा जी रज़ा बणायो, सो अॼु बीठो आहे। कल्ह जेको परावन ख़ुदानि खां हो ख़ौफ़ कंदा, अॼु सो पंहिंजे नस्ल भातियुनि खां ॾिनल आहे। कल्ह हो जेको गिदड़नि खां ॾिनल ऐं कमज़ोर, छा सो सुभाणे जो बणियल ख़ुदा आहे। महिरबानी।